जे पुरशोक दिलासन ते हलिया आयासीं, सूंह वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। न हलियो कंहिं बि शहनशाह जो फरमान असां ते, नींहं वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। पाकिस्तान जो सुणो सुबुह सिंध ऐं सिंध जो मन मोहित टीवी चैनल कशिश टीवी ऐं कशिश टीवी प्रोग्राम लाइव विथ राजा में माण्हू सभिनी खे चयो थो अस्सलाम वालेकुम। कीअं आहे जनाब, ख़ुशि आहियो, चाक चङा भला, आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां ऐं पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु हमेशह अव्हां सां गॾु हूंदो आहे। ऐं हीअ जेके 2 कलाक हूंदा आहिनि असांजा, इहे ॾाढा एवरग्रीन हूंदा आहिनि। हिननि 2 कलाकनि में अव्हां सां खोड़ सारियूं कचेरियूं थींदियूं आहिनि, सदाबहार कचेरियूं थींदियूं आहिनि। छो त मां हमेशह चवंदो आहियां, ज़िंदगी हिकु मूवी वांगुरु आहे, फिल्म वांगुरु आहे। ऐं जेके असां हिन दुनिया में जेके बि इंसान आहियूं, असां पंहिंजो पंहिंजो किरदारु निभायूं पिया। को पॉज़िटिव किरदारु निभाए पियो, को नेगेटिव किरदारु निभाए पियो, को कॉमेडी किरदारु निभाए पियो, को हीरो जो कैरेक्टर निभाए पियो। त असांजी इहा ई दुआ आहे त हर माण्हू हीरो जो किरदारु निभाए, छो त हीरो जेको हूंदो आहे न, उहो हमेशह यादि हूंदो आहे, विलन कॾहिं यादि कोन हूंदो आहे। सो हीअ जेका ज़िंदगी आहे, हिकु फिल्म वांगुरु आहे, हिकु ड्रामे वांगुरु आहे। ऐं हिन में जेके असां मौजूदु आहियूं, असां पंहिंजो पंहिंजो कैरेक्टर निभायूं पिया, त असांखे घुरिजे त असां सुठो किरदारु निभायूं हिन फिल्म में, हिन ड्रामे में, त सदाईं हमेशह ॿियनि माण्हुनि खे यादि हुजूं। सो अॼु ईद जो ॾिहाड़ो, ईद जे ॾिहाड़े जी खोड़ सारियूं वाधायूं हुजनि अव्हां सभिनी खे कशिश टीवी जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम लाइव विथ राजा में। ऐं हिन पूरी असांजी जेका टीम आहे कशिश टीवी जी, उन सॼी टीम जे तरफ़ां अव्हां सभिनी खे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ईद आहे त ईद में कुझु नओं हुजणु ज़रूरी आहे। त अॼु ईद असां पाण जेका सेलिब्रेट कंदासीं, अॼोकी ईद इहा यादगारु रहंदी। इहो तव्हां सां मां प्रॉमिस थो कयां। अॼोको हीउ जेको शो हूंदो, इहो एतिरो यादगारु हूंदो अव्हां सभिनी जे लाइ ऐं असांजे लाइ, जो अव्हां चवंदो यार वाह 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 वाह, मट टुटी पिया, मट ई भञी छॾी, मट अॼु टोड़णा आहिनि पाण खे। सो अॼु मूं वटि गेस्ट मौजूदु आहिनि। मां गेस्ट त कोन चवंदुमि, मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा साथी आहिनि, मुंहिंजा पुराणा साथी आहिनि। ऐं मां चवंदुमि उन्हनि ॿिन्ही जे लाइ त ख़ूबसूरत शख़्सियत जा मालिक आहिनि। ऐं उन्हनि ॿिन्ही जे लाइ मां इहो ई चवंदुमि त महफ़िल जा मोर आहियो, तव्हां महफ़िल लुटे छॾींदो। महफ़िल जा मोर आहियो, तव्हां महफ़िल लुटे छॾींदो। सुरनि जा कात दिलुनि ते तव्हां दिलड़ियूं वढे छॾींदो। हाय हाय, तव्हांजे आलाप सां थी झूमे ही दुनिया सारी, अहिड़ा ई गीत सुहिणा तव्हां हिते चिटे छॾींदो। त अव्हां जी भरपूर ताड़ियुनि में जेके घर वेठा आहियो, ताड़ियूं वॼाइजो, कंजूसी न कजो। अव्हां जी भरपूर ताड़ियुनि में अॼु मूंसां गॾु आहे असांजो ख़ूबसूरत सिंध जो भलोड़ रागी चइजे, भलोड़ सिंगर चइजे, ज़ामिन अली ऐं मास्टर फ़तेह। सर वेलकम, भलीकार, ख़ुशि आहियो, चाक चङा भला? बिल्कुलु। सीरियस लॻा पिया हो, एम्बुलेंस घुरायां या छा? वॾी महिरबानी तव्हांजी, स्पेशली तव्हांखे ईद मुबारक हुजे। खैरो बाब सर। ऐं अदा ज़ामिन खे पूरी तव्हां पाण में ठहियल आहियो न? हा हा, त साईं ॾेई छॾियो हिक ॿिए खे मुबारक। सभिनी खे ईद मुबारक। स्पेशली देसी ऐं परदेस वारनि खे स्पेशली ईद मुबारक। देसी ऐं परदेस वारनि खे, हा साईं, जेके देसी माण्हू आहिनि न, उहे बि ॾिसनि पिया असांखे, उन्हनि सभिनी खे असांजे महिमाननि जे तरफ़ां खोड़ सारी मुबारक हुजनि। ईद जो ॾिहाड़ो आहे, स्पेशल करिणो आहे, खोड़ सारियूं कचहरियूं करणियूं आहिनि ऐं खोड़ सारा राज़ बि खटणा आहिनि, छो त पाण किथे आहियूं मुड़ण वारा। सो तमामु जेके सेगमेंट्स हूंदा, ज़बरदस्त क़िस्म जा सेगमेंट्स हूंदा, उन्हनि खे इंजॉय कंदा तव्हां। ऐं हमेशह वांगुरु मां चवंदो आहियां त महफ़िल जो जेको आगाज़ थिए उहो सूफ़ियत सां थिए, सूफ़ीअज़म सां थिए। छो त सूफ़ीअज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, पर जेको माण्हू सूफ़ीअज़म खे सम्झी वियो, उहो पूरी काइनात खे सम्झी वियो, पूरी दुनिया खे सम्झी वियो। त छा ख़्यालु आहे? मां त चवां आगाज़ ओपनिंग महफ़िल जो पहिरियां सूफ़ी कलाम सां कजे, पोइ पाण कचहरी। तमामु सुठी ॻाल्हि आहे। हा बिल्कुलु, हीअ धरती असांजी सूफ़ियुनि जी धरती आहे। वाह वाह, सचल साईं जे कलाम सां वाह वाह, महफ़िल जो आगाज़ कयूं। ज़बरदस्त। तू हबीब तू तबीब, तू दर्द जी दवा, जानब मुझे जिय में आज़ार जा अनवार, जे दिल पीता इश्क दा जाम, जे दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम, जे दिल पीता इश्क दा जाम, जे दिल पीता इश्क दा जाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम, हक
सूली ते मंसूर चढ़ाया, सूली ते मंसूर चढ़ाया, सूली ते मंसूर चढ़ाया, सूली ते मंसूर चढ़ाया। अनल हक कलाम मौला, अनल हक कलाम हो, अनल हक कलाम मौला, अनल हक कलाम। दिल पीता इश्क दा जाम, दिल पीता इश्क दा जाम, सादिल मस्तो मस्त गुलाम, हक मौजूद सदा मौजूद, अल्लाह हक मौजूद सदा मौजूद। पंजतन पाक हिमायत मेरी, पंजतन पाक हिमायत मेरी, पंजतन पाक हिमायत मेरी, पंजतन पाक हिमायत मेरी। हसन हुसैन इमाम मौला, हसन हुसैन इमाम, ओ हसन हुसैन इमाम मौला, हसन हुसैन इमाम। दिल पीता इश्क दा जाम, दिल पीता इश्क दा जाम, सादिल मस्तो मस्त गुलाम, हक मौजूद सदा मौजूद, अल्लाह हक मौजूद सदा मौजूद। दरसाया दे सवे सिपाही, दरसाया दे सवे सिपाही, दरसाया दे सवे सिपाही, सच्चल खास गुलाम मौला, सच्चल खास गुलाम, ओ सच्चल खास गुलाम मौला, सच्चल खास गुलाम। जे दिल पीता इश्क दा जाम, जे दिल पीता इश्क दा जाम, सादिल मस्तो मस्त गुलाम, हक मौजूद सदा मौजूद, अल्लाह हक मौजूद सदा मौजूद। हक मौला हक हक मौला, 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 हक मौला हक हक मौला। वाह भाई वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ये रंग सिर्फ़ तव्हांखे लाइव विथ राजा में मिलंदा। ॾिसो अॼु फर्स्ट टाइम मुझे ख्याल था फर्स्ट टाइम कंहिं शो में ज़ामिन ऐं मास्टर फ़तेह अहिड़ी ऐं अहिड़ो घणो कुझु थियण वारो आहे, तमामु घणो कुझु थियण वारो आहे। त जीअं पाण हींअर सूफ़ी कलाम ॿुधोसीं शाह सचल ऐं सामी, ऐं असां ॾाढा ख़ुशि नसीब आहियूं त शाह साईं बि असां वटि आहे, सचल बि असां वटि आहे, अहिड़ा ख़ूबसूरत सूफ़ी शाइर असां वटि आहिनि। असांखे उन्हनि जे किताबनि खे पढ़णु खपे, असांखे उन्हनि जे बैतनि खे पढ़णु खपे। ऐं असां जॾहिं उन्हनि खे सम्झी वियासीं, उन्हनि बैतनि खे, उन्हनि शाइरी खे, त असां सभु कुझु सम्झी वेंदासीं। पाण अॻिते था वधायूं पंहिंजे शो खे। ऐं सभ खां पहिरियां ज़ामिन तव्हांजो अहवालु, क़ुर्बानी में छा कयो अॼु? क़ुर्बानी में क़ुर्बानी बकरो बकरे जो नालो छा हो? बकरो नालो बकरो न हिकिड़ो हूंदो आहे स्पेशल बकरे जो नालो रखिबो आहे, त हीउ बकरो आहे, हिन जो नालो हीउ आहे। असां असल में नालो न रखी सघियासीं, असां टाइम ते वठी आयासीं, हिते राति वठी आयासीं। अच्छा,
अॼु कुर्बानी करे पोइ तव्हां ॾाढा लिया आहियूं हीअ ईद हुजे हा 2 टे ॾींहं हुजनि हा वरी वठी अचूं हा नालो रखूं हा वरी हुनखे गाह खारायूं ईअं न बसि राति ई वठी सुबुह जो असां कुर्बानी माना करे हाणे इहो लॻे असां वॾा थी विया आहियूं असां नंढड़ा हूंदा हुआसीं त ॿकरो असां घर हाणे चवां जल्दी वठी अचो अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु पुछंदुमि ज़ामिन तव्हां खां त हीअ ईद जेका अची वई आहे हिन कोरोना जी सिचुएशन में हीअ ईद ऐं पोयूं ईदूं केॾो फ़र्क़ु आहे बिल्कुलु। ॾिसो पिया हिन वक़्तु त तव्हां अची भला राति जी वठी सुबुह जो पाण मंडी में वेंदे डपे थियो न डपे थियो। घोड़ हुजे रश हुजे वरी SOP आहे कोन पाण ॾे ते हा। मसलो पियो थियो इन करे बसि मास्क वास्क पाए पाण खे ढके वञी ॿकरो वठी भॼी बकरे खे मास्क पारायो हा वेल फतेह भाई तव्हां छा ईद ते कुर्बान कयो वॾो संदो ॾींहुं हूंदो आहे हर जॻह ते गोश्त हूंदो आहे हा ऐं ग़रीब अमीर ऐं उज़ई जो हवाले सां अॼु उन्हनि मुस्तहिक माण्हुनि खे बि गोश्त मिलंदो आहे जेके इन हवाले सां ऐं वॾो संदो ॾींहुं आहे स्पेशली उज़ई त असांजे लाइ फ़र्ज़ु आहे सो माशाल्लाह ॾाढो अॼु तव्हां सां बि ॾाढो सुठो लॻो तव्हां ॾियो हाल गोश्त जूं टिकियूं वग़ैरह या अॼु हाल उनखे वाल बीफ तव्हांखे वग़ैरह जे हाल हवाले वाल सां हाल वाल तव्हांखे तव्हां जनाब, छा मतिलबु अॼु तव्हांखे कुर्बान करिणो आहे अॼु- ॿिन्ही खे अॼु- मां तव्हां ॿिन्ही खे कुर्बान कयां थो अॼु हा सर। तव्हां पहिरियां ॿुधायो त छा को ॿकरो कयो या कोई बचिया वचिया कई छा अदा जंहिंजो ॿकरो हो असांजी अधु उन में तव्हांजो हुयो आउं जेको ॿकरो वठी आयुसि न छा कयो तव्हां जहिड़ो सो अहिड़ो ई ॿकरो असां बि वठी आया अच्छा अच्छा हलो जी ज़बरदस्त ज़बरदस्त मां त माशाल्लाह जेको आहे सो हर साल ॿ ॿकरा हूंदा आहिनि वाह। कंदा आहियूं ऐं हिकिड़े साल बचिया कंदो आहियां हिकिड़े साल ॿ ॿकरा कंदो आहियां सो ॿकरा ई कयासीं हिन दफ़े। माशाल्लाह, माशाल्लाह ॿियो फतेह माशाल्लाह सखर में हमेशह तव्हांजी ईद गुज़रंदी आहे सखर जे शहर में सभ खां पहिरियां कंहिंखे फ़ोन कंदा आहियो सच ॿुधाइजां कूड़ न ॻाल्हाए त मां ॿुधाए छॾींदुमि त कंहिंखे फ़ोन कंदो ईद हमेशह पंहिंजनि सां गॾु कबी आहे ऐं दोस्तनि खे वॾो संदो ॾींहुं आहे दोस्त यादि ईंदा आहिनि पंहिंजा यादि ईंदा आहिनि इन हवाले सां पहिरियों फ़ोन कंहिंखे कंदा आहियो पहिरियों फ़ोन कंदा त कंहिंखे फ़ोन कंदा आहियो तव्हां पहिरियों इहो ॿुधायो प्लीज़ पंहिंजनि दोस्तनि खे हा, पंहिंजे दोस्तनि खे फ़ोन कंदा आहियूं हा कहिड़ो अहिड़ो हिकिड़ो दोस्त आहे जेके न तव्हां हाणे पहिरियों फ़ोन खोड़ कंदा सारा आहियो? नंबरनि मां कहिड़ो नंबर तव्हांखे ॿुधायां नंबर सभु रुसी वेंदा जेकॾहिं मां कंहिंजो नालो न नालो नाहे खणो अच्छा, नालो नाहे हा, खणो। सभु दोस्त यादि रहंदा आहिनि सभिनी सां ईद जे ॾींहुं ऐं शाबस आहे उन्हनि दोस्तनि खे जेके ईद जे ॾींहुं असांखे बि यादि कंदा आहिनि ऐं असांखे बि फ़ोन कंदा आहिनि माशाल्लाह हिकिड़ी ॻाल्हि आहे नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं सोशल मीडिया जो दौर आहे त सोशल मीडिया जो बि असांजो ज़ामिन अली हीरो आहे त सुबुह जो पहिरियों अॼु स्टेटस छा रखियो ईद मुबारक हा छा कजे वेरी गुड ज़बरदस्त तव्हां पहिरियों फ़ोन कंहिंखे कंदा आहियो कंहिंखे विश कंदा आहियो असल में आउं फ़ोन न कंदो हिकिड़ो SMS ठाहींदो आहियां सभिनी खे फॉरवर्ड थी उनखे सभिनी खे फॉरवर्ड करे उन खां पोइ वरी WhatsApp में वेंदो आहियां ब्रॉडकास्ट में 500-600 नंबर आहिनि उहो बि हिकिड़ो ई फॉरवर्ड सभु ख़ुशि हुजनि माना न। ईदुनि में मज़ो छॾाइजी वियो आहे मोबाइल खां पोइ मैसेजनि खां पोइ मतिलबु सभु ख़ुशि हुजनि न सभु अहम आहिनि असांजे लाइ हा। कोई हिकिड़ो अहम थोरी आहे सभु अहम आहिनि अच्छा जेके बि हमेशह ॾिसनि। पाण मास्टर फतेह तमामु घणी स्ट्रगल कई तव्हां बि पंहिंजे बिल्कुलु। फन में हिन मंज़िल ताईं पहुचण में ज़ामिन जी ॻाल्हि कयूं बिल्कुलु। खोले वार पंहिंजा तव्हांजी ॻाल्हि कजे त अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते ऐं ख़बर ई न हुई त हिन दुनिया में हिन फील्ड में तव्हां हिन मंज़िल ते पहुची हा, विया। शुक्र आहे, तमामु घणी स्ट्रगल कई आहे माशाल्लाह हा शुक्र आहे त उन वक़्त में ऐं हिन वक़्त में केतिरो फ़र्क़ु तमामु वॾो फ़र्क़ु आहे ऐं पहिरियां त कशिश TV जी महिरबानी आहे KTN जी जिन असांखे जिन उजागर असांखे उजागर कयो ऐं माण्हुनि तक पहुचायो चैनल जे हवाले सां इहा पहिरियों त चैनल जी महिरबानी आहे सो उन खां अलावा तमामु घणो तव्हां खे हर शइ यादि आहे बिल्कुलु असांजी सभु हर यादि आहे। ॻाल्हि सो इहा हक़ीक़त आहे इहे जीअं तव्हां ॻाल्हि कई बिल्कुलु हीअ असांजी हे जेके चैनल्स आहिनि हीअ असांजी जान आहिनि जान हीअ आहे, असांजी शान आहे बिल्कुलु, बिल्कुलु। ऐं हिननि चैनल्स जी वरी जेके असां आर्टिस्ट आहियूं फनकार आहियूं तव्हां आहियो त असां हिननि जी जान आहियूं ईमान आहियूं सभु माना हिकिड़े हुनजा आहिनि न ॿ पहिया हूंदा आहिनि उहे गॾु हलंदा आहिनि आर्टिस्ट ऐं TV चैनल गॾु हलंदो आहे ॾाढो ज़बरदस्त ऐं कंहिं दौर में पाण ॾाढा शोज़ बि कयासीं मास्टर फतेह ऐं असां ऐं ज़ामिन त जल्दी वॾो थी वियो असां त सोचियो बि न हो त हे जल्दी वॾो थी वेंदो पर हिन वक़्तु जेका अञा बि ॿार ऐं नंढो आहियां छो वॾो थियो घणी उमिरि आहे तव्हांजी पोणो 17 हले थो पोणो 17 काशिफ मां हलाए थो मां वञा थो कयां अञा शो 17 सालनि जो आहीं त पोइ त 17 पोणो 17 साईं पोणो 17 अञा 17 न थिया 17 न थियो हा पते उथी वेंदो मां सच थो ॿुधायां मूंखे पोइ जले वठजे तव्हां उमिरि जी पुछा कयो त उहो ॿुधायो थो मां जेका ॻाल्हि आहे ॿुधायो थो हाणे न यकीन करणु तव्हांजो कमु आहे न इहा उमिरि आहे या न आहे
मास्टर फतेह तव्हांजी एज छा आहे? असां बि ईअं ई माना हे अगरि 17 आहे त मां 18 हूंदुमि। हा चलो भाई, चलो 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 चलते। नाज़रीन पाण ॿुधो पिया, ख़ैर आहे, मां बि चवंदो हुअमि त अॻ में पंहिंजी उमिरि बि ॿुधायो आहे राजा। मुंहिंजी सर उमिरि तव्हांखे ॿुधायां त परेशान असांखे बि थींदा। ख़बर पइजी की न 43 साल सर जॾहिं खां हेॾड़ो हुयुसि न तॾहिं खां राजा वागे अहिड़ो ई ॾिसंदो हुयुसि। राजा ईअं आहे माशाल्लाह। 13 साल ऐं मुंहिंजे ख्याल सां कुझु ॾींहं आहिनि। 13 साल 13 साल, हा। 13 साल तव्हांजी उमिरि खे थिया आहिनि। जी शाबत आहे न तव्हांखे, ॾिसो तव्हां 17 13 साल उमिरि खे थिया अथव या 13 साल फील्ड खे थिया अथव? जीअं तव्हां ॻाल्हि कई पंहिंजी। वेल अॼु गोश्त वोश्त केतिरो खाधो? अॼु गोश्त ई गोश्त आहे। गोश्त ई गोश्त आहे। गोश्त पूरो हफ़्तो गोश्त हलंदो ऐं रोज़ जो गोश्त हूंदो ऐं गोश्त त गोश्त हूंदो। जीअं हो कोन ताजमहल ठाहियो हुजे ऐं ताज उन खां पोइ उनजा हथ कटिया विया, त अॼु खे शो खां पोइ लॻे थो तव्हांखे बि असां अॼु कुर्बान करे छॾियूं हिते। सर असां चाहियूं था त थियण लाइ तयारु आहियूं तव्हां सां। हिन शो खां पोइ को शो थिए ई त। तो वेल दामिन माशाल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो ऐं असांजे सिंध जो सरमायो आयो। त मां चवंदुसि त शुरूआती दौर खोले वार पंहिंजा यादि करायो असांजे नाज़रीन खे बि, असांखे त वाह वाह थी वञे। बिल्कुलु वाह वाह, तव्हां सभिनि खे नज़र कयां थो। ज़बरदस्त। दिल मुंहिंजीअ ते कई तो छाव, खोले वार पंहिंजा, खोले वार पंहिंजा, दिल मुंहिंजीअ ते कई तो छाव। खोले वार पंहिंजा, खोले वार पंहिंजा, दिल मुंहिंजीअ ते कई तो छाव, दिल मुंहिंजीअ ते कई तो छाव। तीर दिल में हया नज़रों सा साईं, प्यार जा प्यार जा प्यार जा प्यार जा, खोले वार पंहिंजा, खोले वार पंहिंजा, दिल मुंहिंजीअ ते कई तो छाव, दिल मुंहिंजीअ ते कई तो छाव। ला 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 चुनरीअ ते रंग चिटाए, साम्हूं आई जो पाए, ओ चुनरीअ ते रंग चिटाए, साम्हूं आई जो पाए, साम्हूं आई जो पाए। तीर दिल में हया नज़रों सा साईं, प्यार जा प्यार जा प्यार जा प्यार जा, खोले वार पंहिंजा, खोले वार पंहिंजा, दिल मुंहिंजीअ ते कई तो छाव, दिल मुंहिंजीअ ते कई तो छाव। ला 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 ला
मोहे थी मूंखे हरदम ओ पेरनि में छेर जी छम छम मोहे थी मूंखे हरदम मोहे थी मूंखे हरदम तीर दिल में हया नजर सां साई प्यार जा प्यार जा प्यार जा प्यार जा खोले वार पंहिंजा खोले वार पंहिंजा दिल मुंहिंजीअ ते कई तो छावया दिल मुंहिंजीअ ते कई तो वाह 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 तव्हांखे अंदाज़ो लॻी वियो हूंदो हीउ अॼु खां 15 साल पुराणो गानो हुयो हाणे तव्हांखे उमिरि जी ख़बर पइजी वेंदी केतिरी उमिरि आहे साईं जिन जी तो पाण नंढो ब्रेक था वठूं ब्रेक खां वरी वापसि आ जाऊं ईद जो ये खूबसूरत मज़ो बैकग्राउंड म्यूजिक होना चाहिए हमारा वाला क्या करे शोभी भाई क्या करें जी नंढो ब्रेक था वठूं ब्रेक खां वरी वापसि आ जाऊं किराना वञो ॾिसंदा रहो लाइव विथ राजा वाह ले ला वो वेलकम जी वेलकम खुश आमदीद भलीकार 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 अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो वरी भलीकार लाइव विथ राजा में ऐं अॼु ईद स्पेशल आहे ईद जो पहिरियों ॾींहुं ऐं मां चवंदो आहियां त ईद जॾहिं ईंदी आहे त असांखे सभु उहे माण्हू यादि अची वेंदा आहिनि जिन खां असां कर्ज़ु खणंदा आहियूं जिन खां असां उधर वठंदा आहियूं सभु यादि ॾिसो उन्हनि खे इहो ई चवंदासीं त असांजो कर्ज़ु माफ़ु करे छॾियो उधार माफ़ु करे छॾियो तव्हांखे बि जेकॾहिं कंहिंखां माफ़ु कराइणो आहे उधार हाँ त साईं। ईद जो ॾियणो आहे माफ़ी मिली वेंदी बिल्कुलु बिल्कुलु जी त कॾहिं कर्ज़ु खयो आहे मास्टर न न यार शुक्र आहे अल्लाह जी मूंखे महिरबानी सवेल सां। फ़ोन आयो कसम सां मूंखे सवेल फ़ोन आयो तुंहिंजे लाइ हिकिड़ो त मां कर्ज़ु खयो आहे त उधर विकिराए कंहिं वटि न न तव्हां खणाइंदो तॾहिं तव्हांजे फ़ोन आयो न मुंहिंजे फ़ोन जे करे तव्हांजे शो में अॼु अचे पियो मास्टर फतेह अच्छा। महिरबानी करे असांखे उनखे चइजो त असांखे पंहिंजा त 2-3 को शर्ट्स वरितियूं ॻाढ़ी पीली नीरी को गाने जे लाइ अच्छा हा त उनखे पैसा तव्हां न ॾेई आया वो रहिजी वियो आहे रहिजी विया त उधर ठीकु उधर दादरी ख़ैर आहे ईद ॾियणो आहे अॼोके ॾींहुं माफ़ु ऐं ॻाढ़ियूं पीलियूं नीरियूं सायूं इहे शर्ट असांखे ज़रूरत पवंदियूं आहिनि छो हा। गानो असां जॾहिं सिंक ॾींदा आहियूं जॾहिं वीडियो ठाहींदा आहियूं त बिल्कुलु। इहे कलर ई कैमरा खणंदी आहे हा बिल्कुलु वेरी गुड ज़बरदस्त अॼु माशाल्लाह साईं जन बि मां सभु पाया मेरे सोन सभु पाया हिन में सभु कलर आहे कॾहिं जंग बंग ते वञिणो आहे इरादो माशाल्लाह कॾहिं उधर खई आहे कर्ज़ु खयो आहे न छो अलाए न केरु छो कंदो नथो मञे नाज़रीन मञे ई न केरु खई कोन्ह आहे थो छा ज़रूरु मञी मूंखे छा। हरू भरू तव्हां काशिफ़ खे सवेल फ़ोन कई मूंखे फ़ोन कई ख़ैर आहे वैसे अॼुकल्ह तव्हां ॾाढो टिकटॉक ते बि मतिलबु सुबुह जो निंड मां उथण खां पोइ तव्हांजा 10-12 टिकटॉक रोज़ मां ॾिसंदो आहियां मां छो थो फेमस आहियां एतिरो तव्हां जेको पंहिंजी ॻाल्हि कई त रोज़ तव्हां मुंहिंजा 10-12 टिकटॉक ॾिसो हा। था। रोज़ टिकटॉक छॾींदो त मशहूरु थींदो न तव्हां छॾींदो महीने में हिकिड़ो पाण जेके हूंदो आहे फॉलोवर सेव हलाए वेंदा अच्छा छॾिणो पवंदो आहे हिननि खे रोज़ हुनखे अपडेट करिणो पवंदो अच्छा वेरी गुड 2 टिकटॉक 2 पंहिंजी पर्सनल लाइफ ॾाढा फनी आहियो ज़ामिन जी टीवी ते अची जॾहिं साम्हूं ईंदा आहियो जॾहिं इंटरव्यूज़ ॾींदा आहियो वरी जॾहिं उते पाण खे अनकम्फर्टेबल फील कंदा आहियो जॾहिं हिकिड़ो जोली माण्हू हूंदो आहे न उनजी दिलि चवंदी आहे त न यार हिते मस्ती कजे त हिते टीवी ते अची तव्हांखे छा थींदो आहे अहिड़ो कुझु कोन सही ते वेठा आहियूं छा थियो वेल मास्टर फतेह तव्हां सां ॾाढी मोहबतूं आहिनि बिल्कुलु, ऐं कंहिं दौर में त तमामु घणियूं मोहबतूं तव्हां सां। बिल्कुलु अॼु ताईं आहिनि साईं तव्हां सां मोहबत अॼु ताईं आहिनि। दौर हलंदो थो अचे दौर कॾहिं कीअं आहे कॾहिं कंहिं दौर कीअं में तव्हांजो पर गानो- मोहबत हमेशह हलंदी रहे ऐं हलंदी आहे पर जंहिं दौर में तव्हां हर माण्हू खे आई लव यू चवंदा हो हा साईं उहो दौर में तव्हांखे- हा, हर माण्हू खे हर माण्हू जो I love you। हींअर त तव्हां थोरो वरी हू थी मतिलबु असां हींअर मैच्योरिटी वारी ज़िंदगी में अची विया आहियूं हा, न। हा। त कंहिं दौर में ईअं हूंदो जंहिंजो फ़ोन ईंदो आई लव यू मास्टर फतेह मुंहिंजे पासे हा
सर मुंहिंजो हे चप साईं जा ख़ुशि थी वञनि। ॾिस मुंहिंजो मां ॻाल्हि कयां गीत हुयो सर आई लव यू डू यू मां लव उन जी ॻाल्हि पियो कयां भाईजान, मां उन जी ॻाल्हि पियो कयां। तव्हां हरू भरू तव्हां ॿिए पासे मां पिया शइ खे बिल्कुलु खणो। ॿुधाईंदो हुउमि सभिनी खे ऐं चवंदो हुउमि आई लव यू। उहो ई असां हींअर गीत, चऊं था, तव्हां असांखे ॿुधायो हरू भरू। ॾिसो नाज़रीन, हे भाई मां उहा ॻाल्हि कोन पियो कयां जेका तुंहिंजे मुंहिंजे विच जी आहे, करणी न आहे उहा ॻाल्हि हिते। उहा 7-8 साल पुराणी हा ॻाल्हि न। आहे, को नई न आहे। आई लव यू डू यू लव मी। अचूं था पाण उन जी तरफ़, ऐं दिलि चए थी त उहो गानो अॼु ॿुधिजे, छो त रोमेंटिक माहौल लॻो पियो आहे। बिल्कुलु, खोले बिल्कुलु। वार पंहिंजा दिलि त बिल्कुलु। काशिफ ब्रेक में चयो त एतिरा साल इहे वार कीअं पिया हुया। हा बिल्कुलु ॿुधाईंदासीं। तमामु सुठो गीत हुयो जेको असांजो कशिश तव्हांजो टीवीअ हर ते, सभु गीत सुठा हूंदा आहिनि। दोस्तनि पसंदि कयो, अॼु ताईं दोस्त पसंदि कनि पिया, ऐं फरमाइश बि तव्हांजी स्पेशली। वायदो थो क्या तो सां सनम पंहिंजूं ख़ुशियूं तोखे ॾींदुमि। वायदो थो क्या ही प्यार मां ॿिए कंहिं सां कोन कंदुमि। I love you, I love you, do you love me? I love you, I love you, do you love me? इज़हार जी अहमियत रखिजां, मुझे प्यार जी इज़्ज़त रखिजां, इहा क़ाइम मोहब्बत रखिजां, जाने जा हो। इज़हार जी अहमियत रखिजां, मुझे प्यार जी इज़्ज़त रखिजां, इहा क़ाइम मोहब्बत रखिजां, जाने जा। रब जी या भलाई जी ये जोड़ी ठाही। I love you, I love you, do you love me? I love you, I love you, do you love me? जुल्फन जी छाउन में तू पंहिंजी निगाहुन में मूंखे लिका दिल जूं सारियूं ॻाल्हियूं, मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं, प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं मूंखे ॿुधा। और बजी भलाई जी ये जोड़ी ठाही। I love you, I love you, do you love me? I love you, I love you, काशिफ भाई। I love you, I love you, राजा भाई। I love you, I love you, ज़ामिन साई। थैंक यू, थैंक यू। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू। ऐं मुंहिंजो दिलि चए पियो त हिते विच में न मां हिन जो हथु वठी ईअं वेही रहां, अखियूं बंदि करे। आई लव यू वफ़ा हिते ई हूंदी आहे, ॿिए हंधि न हूंदी आहे। ख़बर आहे तव्हांखे, मुंहिंजी दिलि चए पई पर छा कजे नाज़रीन, शो आहे नथो करे सघां। आई लव यू। हा ज़ामिन सां असांखे तमामु घणी मोहबत आहे, प्यार आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, भला करे उहो फ्रेम लॻो हुजे जॾहिं फतेह आई लव यू चयो, डू यू लव मी चई न, तव्हां ॾिसी तव्हां मुंहुं हीअं कयो छो? इहो ख़बर तव्हांखे? तव्हां मुंहुं हेॾे फिरायो यार। हुन मूंखे कयो आई लव यू, मुंहिंजो पोयां न मां आई लव यू तव्हां ॿिन्ही खे कयो, जेको एक्सेप्ट करे। ज़िंदगी में केतिरनि माण्हुनि खे आई लव यू तव्हां करे चुका आहियो? माण्हुनि केतिरनि खे तव्हां सां तव्हांजे साम्हूं पासे अचूं, फीमेल्स जे पासे अचूं, केतिरनि दोस्त असां सां प्यार कंदा आहिनि सभई। ऐं आई लव यू तमामु सुठी ॻाल्हि आहे, कंहिंखे बि चवणु इहा भली ॻाल्हि आहे। जीअं मां हाणे तव्हांखे चयो, अदा खे चयो, तव्हां आई लव यू टू न कई, जान कान छुटंदी। मां चयो फीमेल्स में, गर्ल्स में घणनि छोकिरियुनि खे यादि न आहे एतिरा, मतिलबु एतिरो तव्हां यादि न आहे। हा पंहिंजे किरदार में ख़राबु रहिया आहियो।
दोस्तनि खे चयो आहे। अच्छा दोस्तनि खे जेके माना जेके बि दोस्त हुननि खे हलाए चयो। हा। वाह वाह, रोमेंटिक माण्हू आहे, प्यारो माण्हू आहे। मतिलबु असांजा कुझु ई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके एवरग्रीन हूंदा आहिनि, त उन्हनि में हिकिड़ो ही बि आहे असांजो Thank you, मास्टर thank you, फतेह। thank you, महिरबानी, राजा जीअं असांजो सदाबहार हीरो हूंदो वहीद मुराद साहब, हा सर, हा सर। ऐं उनखां पोइ खोड़ सारा असांजा एवरग्रीन सिंगर। थैंक यू। ऐं ज़ामिन जी तरफ़ सां अचूं हाणे। हा सर। ज़ामिन साईं, तव्हां जो स्टेटस मां हर चौथे पंजे ॾींहुं ॾिसंदो आहियां। जी 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 चई सघो था। गोट मैरिड जी 3 ॾींहुं चौथे ॾींहुं हा, छा थींदो आहे इहो? तव्हां तव्हां माना मुंहिंजो फेसबुक चेक कयो आहे त उन ते छा लिखियलु आहे? सिंगल, ऐं मुंहिंजो 38 प्यार हले पियो। 38 जो प्यार हले हा। पियो। तव्हांखे झलींदो आहियां, तव्हां न ज़ामिन 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 अचो अञा ज़ामिन। 38 प्यार, ऐं 37 मुंहिंजे जो छा? फेसबुक ते वरी बि सिंगल लिखियलु आहे। अच्छा 37 जो छा थियो? 37 ख़तमु थी, हाणे 38 शुरू थियो आहे। माशाल्लाह सां ॾाढो माना चोट चढ़ियल प्यार। 38 खे माना चोट चढ़ियल प्यार आहे, सफ़ा इश्क माना ईअं इंतिहा ते पहुची चुको आहे। लैला मजनू। लैला मजनू। हा। ईद जो वक़्तु आहे, ईद जे तौर में छा गिफ्ट वठी ईंदो हुनखे? बकरो वठी ईंदोमांसि। बकरो वठी ॾी जान छॾाई बसि। अच्छा उहो तव्हांखे गिफ्ट्स मिलंदा आहिनि? जी हा, खोड़ बिल्कुलु। सारा फैन आहिनि, तव्हांजा परस्तार आहिनि, माशाल्लाह अल्लाह साईं तव्हांजी इज़त रखी आहे। त कहिड़ो अहिड़ो गिफ्ट आहे जेको तमामु एवरग्रीन आहे, चओ त इहो मां कॾहिं नथो विसारे सघां, कंहिं तव्हांखे फैन ॾिनो हुजे? सभु एवरग्रीन गिफ्ट्स आहिनि, हम्म, पर ईंदा आहिनि फैंस, घर में अची ॾेई वेंदा आहिनि। छॾे वेंदा आहिनि ॿाहिरि ईअं दर ते हा। हलिया वेंदा आहिनि? पोइ हिकिड़े दफ़ा आई हिकिड़ी फैन मुंहिंजे घर। आई हुई फैन? फैंस ईंदियूं आहिनि। ॾिसो लिखो लिखो लक्षण लिखो। हा हा। सो माना मूंखे ॾुख थींदो आहे, उहे गिफ्ट ॾिसी मूंखे ॾुख थींदो आहे। त मतिलबु हुन मूंखे चयो त हीअ शर्ट्स आहिनि, ऐं जे अगरि तूं कंहिं गाने में पाईंदे न त मूंखे लॻंदो त तूं मूंसां प्यारु करी थो। पूरी कोन आई? पूरी न न, उहे जीअं आहिनि तीअं पयूं आहिनि। हाणे उहे ॾाढियूं वणनि बि, तूं पायां कोन थो डप में। डप त ज़ामिन अली कॾहिं थियो ई न आहे। इहा हाणे इहा हू न हण हिते, इहे जेके हणंदो आहे इहे न हणंदो कर। ज़ामिन अली कॾहिं ख़ौफ़ न आहे कयो। इहा हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त शइ आहे, हर मर्द में हुजणु खपे। जीअं मास्टर फतेह टिजणो ॿुधाए ई न की मां पंहिंजी वाइफ खां सवाइ कंहिंसां प्यार ई न आहे कयो। मुंहिंजो 8 ॾींहं दिलि मां पर ज़ामिन अली साईं खुले आम चवंदो आहे भैया वञा पियो प्यारु करणु, वञा पियो शादी करणु। हा इहा आहे। वाह भाई वाह, वाह भाई वाह, ज़बरदस्त। इहा माण्हू में शइ हुजणु खपे। सही आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं जीअं त शोभी भाई ऐं हैरिसन बि तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त म्यूज़िक वॼाइनि पिया। ऐं शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां कुल्हे था लॻाए ॿुधे पियो गाना तव्हांजा काशिफ आगाणी। काशिफ बि ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो माण्हू आहे। काशिफ ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। तमामु सुठो, हा, तमामु तव्हां बहितरीनु होॾे हुया इंसानु। मूंसां गॾु ॿिए हंधि ॿिए चैनल ते, हा। त सदाईं गिला कंदा आहियूं काशिफ जी। न, न। अॼु साम्हूं ॻाल्हाए हिते अॼु काशिफ ॿुधाए। भाउ हा तमामु जी बहितरीनु इंसानु जी। आहे। असां सां हुनजो रूहानी मोहबत आहे, ख़ासि करे अदा ज़ामिन सां, असां सां ख़ासि करे। माना के माण्हू स्पेशल में हूंदा आहिनि, मूंसां असांखे स्पेशल टाइम ते स्पेशल में काशिफ भाई यादि करे। आहियूं। असां अदा काशिफ जी ज़हन में स्पेशल आहियूं असां। ज़हन में आहियो? हा, ज़हन में, हुनजी दिलि में, हुनजे ज़हन में हूंदो त अॻिते बि हूंदो न साईं। उहो चवंदा आहिनि न त कर्ज़ ॾेई माण्हू जान छॾाए न, हुनजे ज़हन में आयो इन जे करे त तव्हां ॾियो जान छॾायो, जेको हुनजो ख़र्च पाणी रहियो आहे तव्हांजे। असां अॼु बि चयोसीं आई लव यू। हा बसि इहो आई लव यू ई आहे भई नाज़रीन, आई लव यू चवणो आहे, बाक़ी ॿियो कुझु न आहे। त वेल ॾाढो मज़ो पियो अचे, ॾाढी ज़बरदस्त कचहरी थिए पई। त मास्टर फतेह आई लव यू त तव्हां ॿुधायो। हा सर। ऐं माशाल्लाह ज़बरदस्त। मां चवंदुमि त हींअर थोरो पाण फत कयूं, चइबो आहे न म्यूज़िक मौसीक़ी में माण्हू फत कबो आहे, माना थोरो फत कयूं। बिल्कुलु, त ॿई को अहिड़ो ड्यूट हिकिड़ो ॿुधायो ज़बरदस्त क़िस्म जो नाज़रीन जे लाइ, ॾाढो ज़बरदस्त थींदो। पाण हाणे त शुरू कयो आहे? हाणे अञा? अच्छा ॾिसो नाज़रीन, ई लॻी पई अथसि ड्रिग हुजे ॾियो आहे। मां हीअं थो ॾिसांसि काशिफ आगाणी सां। नंढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि था अचूं, केॾा न वञो। ॾिसंदा रहो लाइव विथ राजा। वेलकम जी वेलकम, ख़ुशि आमदीद हिकु दफ़ो वरी अवां सभिनी सॼणनि खे दिलि सां, रूह सां, चाह सां भलीकार ईद जूं मुबारकूं हिकु दफ़ो वरी। ऐं हीअ ईद थोरो नमकीन ईद आहे, गोश्त वारी ईद आहे, त कोशिशि कजो त गोश्त फ्रिज में न भरे रखिजो। पोइ किथे रखनि? हा, फ्रिज में भरे न रखिजो, माण्हुनि खे ॾिजो जिन जे लाइ आहे। अच्छा, हिन ॻाल्हि इहा कई त माना हे गोश्त भरे रखंदो आहे फ्रिज में। भजन केतिरो माना त कुर्बानी इन लाइ थोरी कबी आहे त गोश्त फ्रिज में भरे रखिजे। भाईजान बारबेक्यू थींदो घर में, बिरयानी ठहंदी, बोड़ थींदो, कढ़ाई थींदी, इहे सभु हिकिड़े टाइम खुशको, सभु माना हिकिड़े ॿकरे मां असीं खाऊं या माण्हुनि खे ॾियूं? छुरी घुरायो भला, अॼु वज़न वधायो आहे।
त वेल इहो हिकिड़ो मज़ाक़ आहे पर सुठी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो हिसो तव्हां रखंदा कयो मज़ाक़ हुयो न इहो या सच में न ईअं न कंदा मज़ाक हुयो ऐं बेराए करे पोइ हिते आहियां विराए करे हिते आहे माशाल्लाह ज़बरदस्त ज़ामिन माशाल्लाह असांजी पाकिस्तान जी जेका इंडस्ट्री आहे हिन वक़्तु जेकी मूवीज़ बि ठहियूं पियूं हिते वरी मार पवे हिन किरोना खे जेका अची वई कंध में लॻी वई जंहिं असांजी वरी इंडस्ट्री खे थोरो पोइ हिते करे छॾियो आहे न त फिल्म इंडस्ट्री तमामु ज़बरदस्त अॻियां पई वञे ड्रामा इंडस्ट्री तमामु ज़बरदस्त वञे पई पूरी दुनिया में हिकिड़ो उन्हनि जो नालो आहे असांजी इंडस्ट्री जो त हिकिड़ो तमामु ज़बरदस्त ड्रामो ब्लॉकबस्टर जंहिं दुनिया में मना आहे माण्हुनि खे रुआरे छॾियो बिल्कुलु बिल्कुलु लाइफ में हिकिड़ो ड्रामो हूंदो धुआं टीवी ते मूं ॾिठो हिकिड़ो ड्रामो इहो हुयो जंहिं मूंखे रुआरियो बिल्कुलु दानिश वीचारो मरी वियो रोई ॾिनो मेरे पास तुम ब्लॉकबस्टर हुयो हा कमाल त तव्हांखे तव्हां ॾिसंदा हुओ उनजी किस्तूं मूं सॼो ॾिठो सॼो पर रोज़ जॾहिं ईंदी किस्त उन वक़्तु ॾिसंदा हुओ या न वरी चवंदा न रिपीट जंहिं महिल फ्री हूंदासीं त पोइ यूट्यूब ते हा आख़िरी किस्त किथे ॾिठी सिनेमा में हा मां बि ॾिठी फतेह तव्हां हा ॾिठी सिनेमा में ॾिठी न न पर रोइण माण्हुनि जो रेडियूं हुजनि न वाह दाऊं हुजनि वाह भई वाह हिकिड़ो माण्हू रोइन पिया वरी खान साहब जो पुठियां आलाप अचे त वरी खान साहब शाउट राहत पिया कनि। फतेह अली खान जो टाइटल सॉन्ग अॼु दिलि थी चए उन रंग खे यादि कजे वरी माण्हुनि खे थोरो वरी यादि ॼाराइजे छो त किरोना सभु कुझु विसारे छॾियो आहे असां खां त दानिश मरी वियो मथां कोरोना अची वियो हा पर दानिश खे ज़िंदा था करियूं न जहिड़ो था कयूं तव्हांखे गुज़ारिश कंदासीं रिक्वेस्ट कंदासीं ठीकु आहे पोइ ॿई गॾिजी ॻायूं भला थोरो नए नमूने सां ॻाइजे कीअं हा साईं बहितर आहे पैसा लॻंदा ॿिन्ही जा गॾु ॻाइण ते ॾिजो भले न हा हा अच्छा। ॾिजो भले ठीकु आहे भूल जाने का हुनर मुझको सिखाते जाओ जा रहे हो तो सभी न मिटाते जाओ चलो रस्म ही सही मुड़ के मुझे देख तो लो तोड़ते तोड़ते ताल्लुक को निभाते जाओ दिल लगी में दिल गया दिल दिल लगी में दिल गया दिल का नतीजा मिल गया तुम क्यों हंसते हो तुम्हें क्या मिल गया हम जो रोते हैं हमारा दिल गया कभी कभी ये मुझे सताए कभी कभी ये रुलाए फकत मेरे दिल से उतर जाएगा फकत मेरे दिल से उतर जाएगा बिछड़ना मुबारक बिछड़ जाइएगा कभी कभी ये मुझे सताए कभी कभी ये रुलाए मैं समझा था तुम तो क्या और मांग मेरी जिंदगी में मेरी आस तुम हो
की हद थी, जान दे दी। ये तेरे प्यार की हद थी, जान दे दी। ये तेरे प्यार की हद थी। ये दुनिया नहीं है मेरे पास तो क्या, मेरा ये भरम था मेरे पास तुम हो। मगर तुमसे सीखा मोहब्बत भी हो तुम, दगा कीजिएगा मुकर जाइएगा। रोज कहता हूँ, रोज कहता हूँ भूल जाऊं से, रोज ये बात भूल जाता हूँ। मेरा हाथ कल तक तेरे हाथ में था, मेरा दिल धड़कता था दिल में तुम्हारे। ये मगबूर आंखें जो बदली हुई है, कभी हमने इनके है सदके उतारे। कहीं अब मुलाकात हो जाए हमसे, बचा कर नजर को गुजर जाइएगा। जीना है तेरे बिना, जीना है तेरे बिना, जीना है अब मुझको तेरे बिना। वाह 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 वाह। मां सच्ची तो ॿुधायां मुंहिंजा रोंगटा खड़ा थी विया आहिनि, वार सभु ईअं उभा थी विया आहिनि रियली। ऐं नाज़रीन मज़ो आयो हूंदो ॾाढो। कोरोना न हुजे हा त मां हिननि ॿिनि जी पपी वठां हींअर, छा कयां, नथो वठी सघां। तव्हांखे छा थो लॻे असांखे कोरोना थोरो सोशल डिस्टेंस ॿीहर हेॾे कोरोना न हुजे हा, असांखे त न आहे न साईं। तव्हां तव्हांखे आहे। दिलि चयो मां विच में सोचियो उथंदुमि, पर मुंहिंजो अलाए हिननि खे हुजे मूंखे कंहिं न कंहिंखे लॻी वञे हरू भरू फ़ाइदो कहिड़ो। पप्पी शोएब भाई वठण घुरिजे, कमाल, आउटस्टैंडिंग। वाह वाह। लेकिन शोएब भाई क्या करें, इस कोरोना ने हमें बहुत दूर कर दिया है। हम ये कोई किसी की पप्पी भी नहीं ले सकते, क्या कर सकते हैं। तो वेल अवां जो प्यार, अवां जो अंदाज़, पोयां बैकग्राउंड म्यूज़िक असांजो हलंदो रहंदो ऐं कचहरियूं हलंदियूं रहंदियूं। मास्टर फ़तेह ॾाढो ज़बरदस्त मज़ो अचे पियो। ऐं ज़ामिन रियली हिकिड़ी हक़ीक़त आहे, तव्हां असांजे सिंध जा उहे सरमाया हो, असांजे सिंध जा उहे आर्टिस्ट आहियो जिन सिखिया वरिती आहे, जेके कढिया आहियो रियली। तव्हांखे जी मुंहं ते मुशाबत न आहे, जेकर चओ त मां कयां। पर महिरबानी। मां सची थो ॿुधायां रियली, उहा सॼे नाज़रीन खे ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे त तव्हां कढिया आहियो ऐं तव्हां स्ट्रगल कई आहे, तव्हां सिखिया आहियो। पर ख़ैर इहो ई हूंदो आहे। मौसीक़ी तमामु ॾुखी शइ आहे ऐं जेतिरो सिखिजे ओतिरो बहितर आहे। उस्ताद हुजणु ज़रूरी आहे, कंहिं बि कम में ज़रूरी आहे, उस्ताद ज़रूरी आहे, सिखणु ज़रूरी आहे। ऐं हमेशह ॾिसो असांजा नाज़रीन कॾहिं कॾहिं सोशल मीडिया ते भरमार हूंदी आहे त भई शाइरी कुझु हिन क़िस्म जी आहे, हीअ अंदाज़ कुझु हिन क़िस्म जो आहे। पर तव्हांजी जेका शाइरी मूं ॾिठी आहे
उहा ॾाढी ज़बरदस्त सिलेक्ट कंदा तमामु, आहियो। ज़ामिन असांजो- हुजे तव्हां हुजो न त हे एवरग्रीन आर्टिस्ट तव्हां किथां ॿाहिरि अचो बिल्कुलु साईं असां अदा ज़ामिन जी ॻाल्हि कंदासीं त हे नंढी उमिरि में मेलोडी हिननि ॻाई नंढी उमिरि में। नंढी इहो असांजो सिंध जो पहिरियों फ़नकार आहे जेको नंढी उमिरि में मेलोडी ॻाइणु शुरू कयो। साईं मां तव्हांखे नंढी ॿुधायां, उमिरि खां ज़ामिन इहा तमामु वॾी ॻाल्हि तमामु आहे। वॾी पहिरियों ॻाल्हि सिंगर आहे बिल्कुलु, असांजी सिंध जो जेको नंढी उमिरि नंढी में उमिरि में। मेलोडी ॻाइणु शुरू कयो। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, ज़ामिन जॾहिं शुरूआत कई हुई तॾहिं वरी जॾहिं हिन जी एज वधंदी वई त काफ़ी माण्हुनि मूंसां पर्सनल डिस्कस कई ज़ामिन हाणे वियो ॻाइण खां वियो हलियो। तव्हांखे बि चयो हुननि काफ़ी माण्हू त हाणे हिन जो आवाज़ु उहो न आहे, सही। पर ज़ामिन पंहिंजे इन फन खे पंहिंजे इन इश्क खे ईअं ई खयो पियो अचे जो उहे ॾींहं बि उहो ई ज़ामिन आहे ऐं अॼु बि उहो ई ज़ामिन आहे। असां सभिनी सां साईं मौसीक़ी जो बि घराणो हूंदो आहे न, बिल्कुलु साईं जन जो बि घराणो आहे। सुठे हथनि में अगरि माण्हू पंहिंजे आहे। घराणे जा असांजो वाल साहब दीदार हुसैन समूह, उस्ताद गुलाम शबीर समूह, बिल्कुलु। असांजो हिकिड़ो घराणो आहे ऐं मौसीक़ी सां ऐं अलाह जी महिरबानी सां उन हिसाब सां ट्रीट कयूं था। हाणे हीअ अगरि आवाज़ टुटे पियो त हुनखे कहिड़े तरीक़े सां रियाज़ करे हुनखे बचाइजे, वरी उन आवाज़ खे उते ठाहिजे, खणी हलिजे साईं। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं अलाह साईं जी ॾात हूंदी आहे हर माण्हूअ खे ॾिनल हूंदी आहे त भई किथे था खयूं हलनि। सो यार हिकिड़ो चवणु कंदे मुंहिंजो मास्टर कहिड़ो चवणु कर, हुकुम कयो। हिकिड़ो माण्हू आहे फरमाइश फरमाइश हुनखे फरमाइश करणी आहे, सम्झे कोन थो ॻाल्हि खे, अच्छा चईसि त नालो कारो उनजो- वेस पाए। फरमाइश वारे जो नालो खणी सघूं था या सिर्फ़ु फरमाइश नालो आहे? या सिर्फ़ु फरमाइश आहे? फरमाइश आहे उनखे त कारो वॻो पारायो महिरबानी करे, ईद जो टाइम आहे ऐं मूंखे कारे वॻे में ई उहो सुठो लॻंदो आहे। माशाल्लाह। सो महिरबानी करे चओसि, तव्हांजो मथां चवणु सही, वञे। बिल्कुलु असां उन्हनि जी फरमाइश पूरी कयूं था। तव्हां जी हुकुम ते गानो आहे, नालो ॿुधायो। नालो ॿुधायो या बाद में ॿुधाइजो। मश्करी थो करे, न न न मश्करी हाणे अॼुकल्ह वरी कॉमेडी हा, शुरू करे टिकटॉक, छॾी आहे न, हा, टिकटॉक, टिकटॉक, हा, तो छा कयूं, हे वरी थी वियो आहे न हा, अॼुकल्ह। बिल्कुलु बिल्कुलु मश्करो बि चई सघिजे थो न न न मश्कूर न। जी, त फरमाइश कयो न महिरबानी करे। हा साईं। या छा नालो नालो ॿुधायो पहिरीं, नालो त नालो नालो साईं फलाणी फरमाइश। फरमाइश फलाणी ईअं कीअं न बस फरमाइश आहे। न न ईअं कीअं नालो ॿुधायो। नालो जेकॾहिं ॿुधाइणो पियो न पोइ तव्हां ॿिनी जा नाला ॿुधाईंदुसि मां। हा हा ॿुधायो न न नाला मुंहिंजा असांखे न घणा ॿुधायो। अच्छा यार नालो नथा पुछ, बस तूं सम्झाए उस्ताद। नालो ईअं कीअं गानो उन्हनि जी थींदो? फरमाइश फरमाइश में हुन सां कई आहे, तूं हरूभरू नालो नालो कीअं कीअं नालो साईं थींदो? राजा साहब हिनखे जी ॿाहिरि थोरो चांहि वांहि पहिरियों जो ज़ामिन खे जी न था। बाबा। राजा जी फरमाइश आहे साईं। अदा जंहिंजे लाइ डेडिकेट था कयूं उन जो नालो त ॿुधायो न, ख़बर त पए। अदा मुंहिंजी फरमाइश आहे, अदा मुंहिंजी फरमाइश तव्हां कारो जोड़ कोन पातो? पारायो। पारायूं सर। अच्छा ठहियो भला। ही रंग कॾहिं नथी पातो, नथी पाए कॾहिं आज़मायो, अॼु कारो जोड़ो पाए मुंहिंजी फरमाइश ते। ही रंग कॾहिं नथी पातो, नथी पाए कॾहिं आज़मायो, अॼु कारो जोड़ो पाए मुंहिंजी फरमाइश ते, अॼु कारो जोड़ो पाए मुंहिंजी फरमाइश ते। वार वॾा हिन तुंहिंजो कद पूरो वार वॾा हिन तुंहिंजो कद पूरो वाह जो तो ते ठहंदो तुंहिंजो कद पूरो हाँ तुंहिंजो रंग भूरो ही रंग कॾहिं नथी पातो, नथी पाए कॾहिं आज़मायो, अॼु कारो जोड़ो पाए मुंहिंजी फरमाइश ते, अॼु कारो जोड़ो पाए मुंहिंजी फरमाइश ते। मुंहिंजा नेण इंधन में तोखे ॾिसण था चाहिनि, मुंहिंजा नेण इंधन में तोखे ॾिसण था चाहिनि, हरे रंग जा कपिड़ा तो अॻ में पाता आहिनि, अॻ में पाता आहिनि। ही रंग कॾहिं नथी पातो, नथी
जी पाए कॾहिं आज़मायो अजुकारो जोड़ो पाए मुंहिंजी फरमाइश ते 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 वाह भाई वाह वाह भाई वाह थैंक यू हिकिड़ी लाइन गायम ॿई परेशान थी विया ॿई हाणे असांजो छा थींदो? मां तव्हांखे बाक़ी हा हा तव्हांखे बाक़ी ॿुधायो आहे बाक़ी जॾहिं असांखे मां परे- ॻाइणु शुरू कयो न हे तव्हां- सभु हड़ताल सभु तव्हां एहतिजाज। बाक़ी असांखे परेशान कयो हिकिड़ी लाइन हे सभु माना हे चए हाणे हेॾी ॻाइण हिन जो एॾो प्यारो आवाज़ एॾो सुर में वाक़ई में हिन खां त वधीक- असांजो छा थींदो हाणे इन खां वधीक गायो आहे न सोचे सघंदा थी। साईं असां बाक़ी परेशान थी हा न परेशान परेशान पघर अची विया बिल्कुलु, दोस्तनि खे बिल्कुलु। ख़ुदा काशिफ खे पघर अची विया हे त सिंगर थी वियो हल ॾाढो बाबा ॾाढो त तोबा तोबा ॾाढो था सड़नि नंढो ब्रेक था वठूं ब्रेक खां वरी वापसि अचूं नाज़रीन ईद जो ही ज़बरदस्त मौक़ो ऐं ईद जूं लख लख वाधायूं अवां सभिनी खे मुबारकूं हुजनि खोड़ सारियूं ईद पंहिंजी ख़ुशियुनि खे पंहिंजनि सां सेलिब्रेट कयो ऐं स्पेशली असांजे हिन शो खे ॾिसो ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिन शो खे जॾहिं ॾिसंदो त तव्हांजूं सेलिब्रेट थींदियूं न त रोईंदा पिया घर में सो नंढो ब्रेक था वठूं ब्रेक खां वरी वापसि था अचूं ॾिसंदा रहो लाइव विथ राजा वेल जी ईद जी ख़ुशियुनि में हिकु दफ़ो वरी अवां सभिनी खे भलीकार ऐं ब्रेक में जेको मज़ो हुयो न उहो तव्हांखे मां नथो ॿुधाए सघां मूंखां काशिफ आगाणी धाॻो ॿधाए वियो आहे चए मूंखे सेखार सिंगिंग सो ख़ैर ॿियो बि घणो कुझु थियो ऐं स्पेशली असांजी जेका इहा टीम आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे जंहिंमें ख़ादिम मेतलो आहे आमिर भाई आहे साउंड ते ऐं हुन सां गॾु गॾु तुंहिंजो नालो छा आहे अमानत भाई आहे अमानत भाई आहे नौमान आहे ऐं अशफाक उमर त हमेशह मूंसां गॾु हूंदो आहे मुंहिंजो डायरेक्टर ऐं अॼुकल्ह माशाल्लाह अॼु वरी कशिश जो जेको प्रोडक्शन हेड आहे काशिफ आगाणी उहो बि हिते आहे त माना रंग दुबाला थी विया आहिनि ऐं ख़ादिम मेतलो हूंदो ई हूंदो आहे सो अवां सभिनी जो प्यार अवां सभिनी जूं मोहबतूं अमीर चांडियो बि आहे ऐं मास्टर फतेह बि आहे ज़ामिन भाई बि आहे मज़ो अचे पियो अॼु प्रोग्राम में ॾाढो ॾाढो मज़ो पियो अचे ॾाढो घर वञण जो इरादो आहे न हू कोन ॿुधो हुओ जेको वीडियो आयो सोशल मीडिया असांखे ॾाढो मज़ो आयो ॾाढो ॾाढो मज़ो आयो। असांखे ॾाढो मज़ो आयो तव्हां ॿुधो शकीला मरी बि थो साईं हा ॾिठो सर केतिरो माना अॼु प्रोग्राम खे एंजॉय तमामु सुठो सर तमामु बहितर तव्हांजी महिरबानी जो असांखे न, न, ईद महिरबानियूं अव्हां जूं जे आहिनि ईद जे जो ॾींहुं असांखे यादि कयो अवां असांखे टाइम ॾिनो ऐं ॾाढो सुठो लॻे पियो ॾाढो ज़बरदस्त मज़ो अचे पियो इंजॉय बि कयूं पिया मिठाई बि खायूं पिया ऐं मिठाई सां गॾु गॾु वरी ज़ामिन गुल बि खाए पियो छो राति ॿ टे रातियूं ॿकर सां गॾु गुज़ारी छा मां असां लॻा गुल हेॾा खुटम मिठाई त खुटंदी गुल बि खुटंदा था वञनि ख़ैर नाज़रीन इहो थींदो आहे कॾहिं कॾहिं कंहिं कंहिं में जेको आहे सो इहा हूंदी आहे ऐं मूंखे चयो हुई पाण अॼुकल्ह टिकटॉक ते मश्किलियूं ॾाढियूं थो करे त मूं चयो न हीउ मुंहिंजो शो आहे लाइव विथ राजा हिन में त अपनी चलती है किसी और की नहीं चलती तो ॾाढो मज़ो पियो अचे ज़बरदस्त ऐं रियली हुन जी ॻाल्हि वांगुरु त असांखे अॼु ॾाढो मज़ो पियो अचे असांखे ॾाढो मज़ो थो अचे अलाह जो कसम ॾाढो थो मज़ो अचे सो हीउ प्रोग्राम अॼु बंदि थियणो न आहे तव्हां सां मज़ो करिणो आहे ईद जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं खंघि थी पई आहे कहिड़ो ना लॻो पियो आहे अलाह ख़ैर करे इहो नाज़रीन अॼुकल्ह ॾाढो केर बि तव्हां ॾिसंदा हूंदो त हिकिड़ी मतिलबु कल्चर असांजो चेंज थी वियो आहे त केर बि जेकॾहिं पासे में खंघे थो त हरू भरू असां हुनखे ईअं था ॾिसूं ॼण को चोरी करे आयो हुजे ईअं आहे न आहे हथ तो ॾे जहिड़ो बंदूक सिधी कई ॾियणो थो पए वरी माण्हू विड़ी था पवनि पर इहा हिकिड़ी SOP आहे जंहिंमें हथ ॾियण सां या हिननि सां थोरो ख़ैर अलाह साईं सभिनी खे सिहत ॾे ख़ुशि हुजो पंहिंजो ख़्यालु कंदा कयो पंहिंजो नथा ख़्यालु कयो त तव्हां उन्हनि माण्हुनि जो ज़रूरु ख़्यालु कयो जेके तव्हांजे घर में तव्हांजा वालदेन आहिनि एजिड आहिनि बीमार आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखिणो आहे छो त असांजो जेको इम्यून सिस्टम आहे उहो त मे बी बहितर हुजे पर असांजे घर वारनि जो थी सघे थो बहितर न हुजे पर हाणे इनशाला ही ईद कुर्बानी वारी आहे मूंखे ख़बर आहे असांजी जेका क़ौम आहे उहा एॾो गोश्त खाईंदी एॾो माना जीअं ॿुधाईंदो न सुबुह जो चांवर मंझंदि जो पुलाव शाम जो बारबेक्यू राति जो छा ॿुधाए मुर्गी ॿिए ॾींहुं पाया ऐं मगज़ त इहो असां किरोना खे ईअं भॼाईंदासीं पाण ई भॼी जान छॾे छॾे वरी कलेजी अच्छा इहा रूटीन त ॿुधायो बाक़ी वरी ओझरी फतेह भाई तव्हां न ओझरी साईं खे वणंदी हूंदी न इहो एॾो ज़ोर छो ॾिनो ओझरीअ ते यादि अची वियो छा ॻाल्हि अहिड़ी थी वई न ओझरी जी ओझरी अच्छा कुकिंग में छा मतिलबु एक्सपर्ट आहियो तव्हां न सफ़ा न छा पचाईंदो आहे चांहि ठाहींदी आहे लेडीज़ जो कमु आहे इहो
लेडीज़ जो कमु आहे चांहि ठाहिण आई आहे कॾहिं चांहि ठाहिण न आई आहे चांहि खे ठाहींदे ॾिठो आहे भाभी कॾहिं रुसी वई हुजे घर मां त पोइ छा बुख ते हूंदा हो या सैलानी में वञी हुते माने छा न न उहे कॾहिं रुठा न रुसंदा लव मैरिज आहे अरेंज मैरिज आहे लव मैरिज लव मैरिज आहे माशाल्लाह केतिरा बचड़ा आहिनि 3 ॿार आहिनि 3 ॿार टिनी ॿारनि सां केतिरो प्यार आहे टिनी सां हिकु जेतिरो प्यार आहे 3 पुट आहिनि 2 पुट आहिनि हिकु न्याणी आहे वाह भाई वाह माना पाण ॿई हिकु जहिड़ा आहियूं हा माशाल्लाह जी मूंखे बि 2 पुट आहिनि हिकिड़ी न्याणी आहे ऐं न्याणी जेका हूंदी आहे धीउ जेका हूंदी आहे उहा हमेशह पंहिंजे पीउ जे तमामु वेझो बि हूंदी आहे तमामु घणो प्यार कंदी तव्हां त सिंगल आहियो न बिल्कुलु जी 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 न साईं त थोरा असां ॿ ॻाल्हायूं 2 सुवाल साईं सां कयो था उहो त अॻे अचूं था असां ॿ पहिरियां मैच्योर माण्हू ॻाल्हायूं पिया हा सिंगल मां त पौणे 17 में मैच्योर आहियां ई कोन जी जी सर ॿारनि जे लाइ को छा चवंदा ॾिसनि पिया तव्हांजा ॿार हा मां उन्हनि खे स्पेशली अॼु उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदुमि त अॼु गोश्त घणो खाओ घणो खाओ हा घणो खाओ ईद जो ॾींहुं आहे ऐं गोश्त माशाल्लाह अॼु घटि न हूंदो फ्रिज बि भरी पई हूंदी ऐं बसि कुझु ईंदो कुझु ॾींदासीं तव्हां खां त मूं इहो पुछियो तव्हां घणियूं जेको आहे सो घणा ॿार आहिनि साईं जन खां पुछूं था साईं जन खां पुछूं साईं तव्हांजूं घणियूं शादियूं अञा हलनि पियूं घणियूं शादियूं थी वठनि त पोइ शादी केतिरियूं कयूं आहिनि मूं हा 3 शादियूं बचड़ा केतिरा आहिनि 2 पुट आहिनि 2 हिकिड़ो पुटु हिकिड़ी धीउ हिकिड़ो पुटु हिकिड़ी धीउ माशाल्लाह टिनी ज़ालुनि मां टिनी वाइफ जेके असांजी भाभियूं टई उन्हनि मां वधीक प्यारी केरु आहे जंहिं घणी मार ॾिनी वाह वाह सवाल ॾुखियो आहे सभु प्यारियूं 3 प्यारियूं सभु प्यारियूं घणो माना कुटियो कंहिं माना हिकिड़ो हूंदो आहे घर में वञे न न मोहबत 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 इहा कहिड़ी मोहबत आहे जेका सफ़ास थी अचे मोहबत मोहबत आहे मोहबत में माना प्यार हूंदो आहे हा छा चवंदा अॼु टिनी 3 भाभियूं तव्हांखे ॾिसनि पियूं असांजूं भाऊ छो चओ थो यार आई लव यू टिनी आई लव यू सभिनी खे आई लव यू वाह वाह जेके ॾिसनि पिया सभिनी खे आई लव यू सभिनी खे आई लव यू केरु आई तूं कहिड़ी क़ौम मां आई माना हिकिड़ो न हिकिड़ी उहा क़ौम हूंदी आहे भई बनी इसराइल वॾी ज़िंदगी हूंदी 1000 साल 100 साल त माना एॾियूं शादियूं करे छा मतिलबु तव्हां को बुक में लिखण पिया चयो नालो पंहिंजो गिनीज़ बुक में सुठी ॻाल्हि आहे न हिन में का ख़राबु ॻाल्हि बि त कोन्हे न तव्हां ॿुधायो ख़राबु ॻाल्हि आहे हिन में वॾो फिको बि कोन थो थिए न हिकिड़ो माण्हू फिको थींदो आहे हरू भरू उहो फिको बि कोन थो थिए ॾिसो था तव्हां ख़राबु ॻाल्हि आहे न ॿुधायो न मां त चवंदुमि त मां कुझु कोन तव्हां ॿुधायो फतवा ॾियो मुंहिंजा घर वारा ॿार ॾिसनि पिया घर मां कुझु कोन थो चवां पाण गानो था ॿुधूं तव्हांजी आवाज़ में ऐं हमेशह नाज़ जेको कंदो आहे जेको नखरा कंदो आहे उहो दिलि जे ॾाढो वेझो हूंदो आहे तव्हां सां बि कंहिं नाज़ कया हूंदा ऐं तव्हांखे टाइम ॾेई वरी देरि सां आयो हूंदो त उन ते तव्हां हिकिड़ो गानो ॻायो तूं भली दिलि रुबा नाज़ कर देरि कर ठीकु आहे ॿुधायां पर पर ज़िंदगी ते मुख़्तसिर मूंखे नज़र अचे कान पई वॾी ज़िंदगी जे तव्हांखे जी तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज़ कर देर कर सारे माँ बद पाम दी दबा सारे माँ बद पाम सारे माँ बद पाम सनी दबा सारे माँ बद पाम दिल घुरे थी मिठा हलत का
ककरियूं मां पियूं टकरियुनि ते घुमूं दिल घुरे थी मिठा हल तका जो घुमूं ककरियूं मां पियूं टकरियुनि ते घुमूं इश्क तूफान तंग आहे शहर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर तुम भली दिलरुबा नाज कर देर कर छो थमुडे निहारी देखो तीर थी उस्ताद सां खंड थी खीर थी छो थमुडे निहारी देखो तीर थी उस्ताद सां खंड थी खीर थी दिल सां दिल जोड़जे ऐं नज़र सां नज़र दिल सां दिल जोड़जे ऐं नज़र सां नज़र एतिरी सोच कर ज़िंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज कर देर कर नाज कर देर कर नाज कर देर कर। वाह वाह थैंक यू ज़बरदस्त वाह, ज़बरदस्त वाह। आउटस्टैंडिंग ऐं मां ज़रूरु इहो चवंदुसि ज़ामिन हीअ जेका शाइरी हुई ॾाढी ज़बरदस्त शाइरी कमाल जी शाइरी ऐं काफ़ी माण्हू ईअं म्यूज़िक खे इंजॉय कंदा आहिनि काफ़ी माण्हू शाइरी खे इंजॉय कंदा आहिनि ऐं हिन शाइरी में ॾिसो सिंध जे उन इलाइक़े जो काछे जो ज़िक्र आहे काछो केॾो ख़ूबसूरत आहे नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे काछो पाण जॾहिं गोरख वाही पांदी खां अॻियां हलंदा आहियूं गोरख वारे पासे हलंदा आहियूं ऐं वाक़ई इहा हक़ीक़त आहे असां त घुमी आया आहियूं काशिफ असां सॼी संगत चकर हणी आयासीं त वाक़ई उते जे टकरियुनि मां पियूं ऐं वाक़ई ईअं ई हूंदो आहे उते जेको पाणी हूंदो आहे उहो बारिशुनि जो पाणी हूंदो आहे जबलनि जो पाणी हूंदो आहे ॾाढो सुहिणो पाणी हूंदो आहे जॾहिं उहो पाणी जॾहिं तव्हां पीअंदा त वाह वाह आहा मज़ेदार मज़ो अची वियो सर थैंक यू ऐं ज़ामिन इहा शाइरी कंहिंजी उस्ताद बुखारी उस्ताद बुखारी उस्ताद बुखारी उस्ताद बुखारी साईं माना जवाब न वाह। इश्क जो बादशाह चइजे हाँ जेके हाँ ॾाढा माण्हू असां में साईं उस्ताद बुखारी का इश्क करणु सिखियो उस्ताद बुखारी ॾाढा माण्हू चरिया करे छॾिया वाह वाह हा साईं ॾाढा माण्हू चरिया करे छॾिया उस्ताद बुखारी का असां इश्क करणु सिखियो हा उस्ताद बुखारी एॾो इश्क कंदो हुया गायक उस्ताद बुखारी शायरी त ॿुधो शाइरी हूंदो पर एॾा शायरी में ॿुॾी वेंदा न उहो शाइरी में ॿुधंदा तव्हां त हिन में अलाए छा चवां अठटीहो नाओ अलाए विसरी ॻाल्हि ई विसरी वञे अठटीहो हा छा कजे छा थो एॾो करे एॾो इश्क उस्ताद बुखारी जी शाइरी में माशाल्लाह नो डाउट इन इश्क में त हिन ॿ टे शादियूं कयूं न। अच्छा हा एॾो इश्क साईं खे थी वियो न इन करे हा बसि साईं जे लाइ लफ़्ज़ न आहिनि जेके चई सघजनि हा। ऐं नो डाउट गुल बाक़ी बचे आहिनि वरी कुझु। कोरोना गुज़रे वरी हा। पोइ इंशाल्लाह वरी ॾिसंदासीं हाँ कोरोना ख़त्म थियो इंशाल्लाह इंशाल्लाह अचे हेॾां होस्टिंग करे मां न वञा न अला हेॾे भाउ नहीं मां हिन पासे विया छा आहे तो में अहिड़ो हिते घटि हिकिड़ो दफ़ो वेह त थोरो असां में बि उहा एनर्जी अचे असां में बि उहा नसीब असांजो बि खुले हा बिल्कुलु साईं बिल्कुलु असांखे त अलाए कंहिंजूं पिटूं त ख़ैर छा थो करे सघिजे का ॻाल्हि कान्हे का माशाल्लाह ईद जो ई ख़ूबसूरत मौक़ो ऐं ईद जे मौक़े ते ऐं सोचां थो त मां बि शादी ॿी कयां हेतिरियूं कनि पिया त भला मां ॾोह कयो आहे या पते न हा, करे तव्हां सोचियो आहे त भला ॿी शादी कजे न मां न सोचियो हिननि सोचियो त कई
भाभी भाभी हाँ भाभी नहीं वाह वाह भाभी बनाई रखियो वेठी आहे हिते मां हिकिड़ो वरी मां वरी कीअं ॿुधायां तव्हां खां वरी तव्हां पर्सनल सवाल तव्हां खां वरी मां इहो सवाल प्रोग्राम खां बाद में तव्हां तव्हांखे खां मां वरी मां इहो सवाल कंदुमि तव्हांखे उहो ई जवाबु ॾियणो आहे ठीकु आहे जी तव्हां ॾिनो जी जी फतेह भाई तव्हां कॾहिं सोचियो त ॿी शादी कयां कॾहिं सोचो हा। न कॾहिं सोचो ई न आहे वाह भाई वाह मज़ेदार ईअं हिकिड़ो दिलि चवंदी आहे ठड़क करण जे लाइ तॾहिं करे दिलि चयो आहे त भला ठड़क कजे भला सोच ॿी शादी या ठड़क ठड़क न सॉरी सॉरी चयो मां हिन खाते में न आहियां। न मां हिन खाते में न हलो वेरी गुड ज़बरदस्त ॾाढो सुठो फतेह खां पाण गीत ॿुधूं ऐं फतेह हाणे असांखे छा ॿुधाईंदो छो त मास्टर फतेह जा जेके बि गाना आहिनि न उहे कमाल हूंदा आहिनि ऐं मास्टर फतेह जहिड़े असांजो हिकिड़ो दोस्त आहे शाइक नारे जो वाह जी कापी कंदो आहे शाइक नारे जो साईं बिल्कुलु सही बिल्कुलु बिल्कुलु साईं सेम अखियूं बंदि करे तव्हां ॿुधंदा फतेह वेठो आहे साम्हूं अच्छा ऐं यादूं आहिनि पुराणियूं असांजूं त काफ़ी अरसे खां गॾु कम बि कयो हा आहे बिल्कुलु गॾु कमु कयो आहे छा था ॿुधायो तमामु हिकिड़ो सुठो गीत आहे असांजो शाइर ज़ुल्फ़कार मगी साहिबु वाह 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 जंहिंजी सिलेक्शन हूंदी आहे हमेशह ऐं मां हालांकि फ़ैन बि ज़ुल्फ़कार साहिब जो ई आहियां उनजी शाइरी खां मुतासिर आहियां ऐं उनजो जेको ख़ासि करे मूंखे इहे गीत पसंदि आहे ईद जो ॾींहुं आहे ऐं दोस्तनि जी ख़ासि घणनि दोस्तनि जी फरमाइश बि हुई त तव्हां प्रोग्राम जे दौरान गीत असांखे ॿुधाइजो ऐं ख़ासि फरमाइश स्पेशली काशिफ़ भाई जी आहे स्पेशली तू मिलण न आए मूं सां मिठा छा तुंहिंजो न हो मूंसां प्यार फिरी हिन काशिफ़ा गाणीअ जी तो छो न लधी का सार फिरी सचो जे करी हा मूंसां प्यार मान रुआ सचो जे करी हा मूंसां प्यार मान रुआ सचो जे करी हा मूंसां प्यार मान रुआ हिक हिक आडो वेही हिक हिक आडो वेही यार मान रोआ सचो जे करी हा मूंसां प्यार मान रोआ सचो जे करी हा मूंसां प्यार मान रोआ करे हाँ तमाशो कोई छो मुझे नसीब जो ओ करे हाँ तमाशो कोई छो मुझे नसीब जो ये न तबाह थे हाँ प्यार माँ गरीब जो ये न तबाह थे हाँ प्यार माँ गरीब जो मन्यान लोकाडो मन्यान लोकाडो हार मान रोआ सचो जे करी हा मूंसां प्यार मान रोआ सचो जे करी हा मूंसां प्यार मान रोआ
किथां तोखे विसारे ही छॾियां यार रेहो जी ही हाल मरी वेंदो मंगी ज़ुल्फ़कार रेहो जी ही हाल मरी वेंदो मंगी ज़ुल्फ़कार रहे हाँ न दिल में तुझी सारा मान रोआ सचो जे करी हा मूंसां प्यार मान रोआ मान रोआ मान रोआ मान रोआ मान रोआ थैंक यू वाह जी वाह, वाह जी थैंक वाह, यू वाह जी, थैंक यू थैंक यू महिरबानी प्यार जो एहसास मोहब्बत जो एहसास Thank इश्क you. जो एहसास हिन गीत में जेको हुयो ॾाढो ज़बरदस्त हो पर शाइरी कमाल हुई हा। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त जेके माण्हू प्यार कंदा आहिनि उहे वाकई सदा ख़ुशि रहंदा आहिनि आबाद रखंदा आहिनि पर जेके माण्हू वापार कंदा आहिनि कुझु टाइम जे लाइ मतिलबु प्यार त इश्क उहो शइ आहे त माना ए खां वठी ज़ेड ताईं न माना मरणो बि उन सां आहे पढ़णो बि उन सां आहे रुसणो बि उन सां आहे जेके वापार कंदा आहिनि उहे नाकाम थींदा नाकाम थींदा आहिनि पर जेके नाकाम वापार कंदा आहिनि उन जे लाइ रोअण फुज़ूल आहे हा बिल्कुलु रोअण फुज़ूल आहे हुनखे छॾे ॾियो हुनखे हाल ते उहो वरी ॿियो वापार करे ज़रूरु धकु खाईंदो सो इहो असांजो मैसेज आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके वापार कंदा आहिनि पर जेके माण्हू प्यार कंदा आहिनि उहे सदाईं आबाद रहंदा आहिनि ऐं उन्हनि जे हिकिड़े चहिरे ते अलॻि रौनक हूंदी हा, आहे बिल्कुलु। पाण नंढो ब्रेक था वठूं मां ॾाढो जज़्बात थियण वारो आहियां न, न। नंढो ब्रेक था वठूं लाइव तराशा जो ईद स्पेशल आहे नंढो ब्रेक खां वरी वापसि था अचूं छा कजे छा कजे छा कजे ईद जो ही मौक़ियो ऐं ईद जे हिन ख़ूबसूरत मौक़े ते ॿ सुहिणा असांजा जेके प्यारा ऐं स्पेशली मां चवां त वाकई मज़े करण वारा मस्ती करण वारा ऐं जोली नेचर वारा मूंसां गॾु आहिनि सो ईद जो रंग दुबालो थी वियो आहे ईद जो रंग जेको आहे सो अहिड़ो थी वियो आहे जो माना दिलि नथी थिए त हाणे जेको आहे सो पाण हिननि खां मोकिलायूं या तव्हां खां मोकिलायूं तव्हां खां मोकिलाए सघिजे थो अॼु हिननि खां दिलि नथी थिए मोकिलाइण ते त अॼु पाण गॾु आहियूं बिल्कुलु अॼु माशाल्लाह मस्त फाथा आहियो त अॼु किथे था हली मानी खारायो मूंखे मानी ॿाहिरि थोरी खाइबी ईद ते गोश्त आहे न हलो त खारायूं घर में गोश्त वैसे ई अॼु पाण ॾाढो फनी प्रोग्राम कयो आहे मस्ती मज़ाक वारो कयो आहे हूअं सीरियस लाइफ में अचूं था थोरो उन तरीक़े सां त स्ट्रगल तव्हां ॿिन्ही तमामु घणी कई ज़ामिन तव्हांजी स्ट्रगल में तव्हांजी कामयाबी में तमामु घणो हथु कंहिंजो आहे तव्हांजे बाबा साईं जो बाबा साईं। इहो ई मुंहिंजे दिमाग़ में हुयो छो त हर वक़्तु तव्हांजे बाबा साईं जी तस्वीर तव्हां सां गॾु बिल्कुलु, ॾिसंदो बिल्कुलु। ऐं माशाल्लाह उन जहिड़ा ई आहियो तव्हां बिल्कुलु, ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे त बाबा साईं त तव्हांखे घणो कुझु ॾेई छॾियो हिन हा महिल बसि उन जो ई सॼो आहे सभु कुझु ॾेई छॾियो तव्हांखे अॼु ॻायूं पिया ऐं हर जॻह ॾेखारी उन्हनि कदम खणणु सेखारियो वाह वाह राग ॻाइणु सेखारियो जेको बि अचे थो थोरो घणो बाबा सेखारियो तव्हां छा कयो आहे अॼु ताईं बाबा जे लाइ बसि जेको आहे सो जेतिरो थी सघे थो कयूं था कयो था हा, पर नालो रोशन कयूं पिया बाबा जो। जेतिरो कजे उहो घटि आहे छो त वालदेन उहे हूंदा आहिनि नाज़रीन जेके वॾा असांजा हूंदा आहिनि जीअं असां पाण नंढा थी वॾा जीअं नंढड़ा हूंदा आहियूं त चवंदा आहिनि त बाबा संभाले हलिजांइ उहो असांखे उन वक़्त जे लाइ न चवंदा आहिनि त संभाले हलिजांइ उहो सॼी ज़िंदगी जे लाइ चवंदा आहिनि तव्हां पुटु संभाले हलिणो आहे संभाले क़दम खणणो आहे त जीअं ज़िंदगी तव्हांजी सुहिणी थी पए तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हांजी कामयाबी में तव्हांजे चवंदा आहिनि त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हर कामयाब मर्द जे पुठियां औरत जो हथु हूंदो आहे पर जीअं ज़ामिन जो बाबा साईं हुयो त तव्हांजे फ़न में असांजे बि बाबा जी दुआऊं अमर जी दुआऊं उन्हनि जी दुआउनि सां इहे आहे त इहे दुआउनि जो ई ज़रियो न दुआउनि सां ई माण्हू नवाज़े वेंदो आहे सो अलाह पाक जी वॾी महिरबानी आहे त आवाज़ कलाम ई सुर ले इहो अलाह पाक जी तरफ़ां हिकिड़ी गॉड गिफ्ट आहे मास्टर फतेह कुझु ऐं उन खां अलावा घर जी इजाज़त हुजे ऐं घर में बि असांजो अगरि फैमिली में कोई ॻाइण वॼाइण वारो आहे त उन खां वधीक मन उहो हिकिड़ो इज़ाफ़ो थी सघे थो अॻिते जे लाइ मतिलबु लाइफ में सुकून आहे त पोइ ज़िंदगी में तव्हां किथे बि पहुची सघो था बिल्कुलु ऐं मां ऐं उहो दुआनि सां माण्हू पुॼंदो तॾहिं जॾहिं दुआ हूंदी
ऐं तव्हांजो हिकिड़ो ख्वाबु हूंदो तव्हां जॾहिं हिन में सिखिया शुरू कई हूंदी या सिंगिंग शुरू कई तव्हां हिकिड़ो ख्वाबु हूंदो यार मां बि हिकिड़ो अहिड़ो सिंगर हा दुनिया सही मूंखे अलाह सुञाणे पाक जी वॾी महिरबानी आहे त असां सिंध में ॿ शागिर्द आहियूं उस्ताद ग़ुलाम अली जा वाह। उस्ताद ग़ुलाम अली ख़ान लाहौर खां लाहौर खां। उनजो गुमा ऐं उस्ताद बरकत भट ॿई साहब सखर जा। असां ॿई सखर वाह, जा वाह। इहा एज़ाज़ आहे अलाह पाक जी तरफ़ां त असां सुठे उस्ताद जा शागिर्द आहियूं माशाल्लाह। इहे अलाह पाक जा करम आहिनि मास्टर फतेह सिंगर न हुजे हा त छा हुजे हा डॉक्टर हुजे डॉक्टर हुजे हा हा। कीअं लॻे हा तव्हां पेशेंट मरीज़ ऐं डॉक्टर उहो बाबा जी ख़्वाहिश हुई त हा। तव्हां डॉक्टर थियो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां सिंगर थियां सिंगर थियां ऐं उहा अलाह जी महिरबानी सां ऐं उहा सिंगर थी वियासीं माशाल्लाह जहिड़ो हाल आहे माशाल्लाह ज़बरदस्त का अहिड़ी ईद बचपन जी जंहिंमें तमामु ईद वारे ॾींहुं त मार खाधी हुजे बाबा जी ॾाढी मार खाधी हुजे ईद यादि आहे? वारे ॾींहुं त मार न मिलंदी आहे प्यार मिलंदो आहे हा मार न मिलंदी आहे हिकिड़ो हूंदो आहे न हर कोई ॿार हिकिड़ो इहो खेचल कंदो ॿिए आहे कंहिं पराओ ॾींहं ते गोश्त खयों अचे ॿिए- या ख़र्ची घणी हा न ॿिए कंहिं ॾींहं ते खणी बाबा मारियो हूंदो कंहिं ॻाल्हि जे करे शायदि बचपन में यादि न आहे बाक़ी हाणे ईद जे ॾींहुं मार न मिलंदी आहे प्यार मिलंदो आहे वेरी गुड ज़बरदस्त ऐं प्यार माशाल्लाह वॾड़ा ॾींदा आहिनि अहिड़ी का ईद जेका तमामु घणी अव्हांजी ख़ुशीअ में गुज़री हुजे ख़ुशगवार लम्हनि में गुज़री हुजे ईदूं त हमेशह ख़ुशीअ में हा गुज़रनि ईद पर का यादगार एवरग्रीन जेका तव्हां सम्झो था त अॼु ताईं उहा ईद आई न आहे ईद हमेशह सुठी हूंदी आहे ऐं ख़ुशियूं खणी ईंदी आहे सभिनी जे लाइ ऐं ईद जो वॾो संदो ॾींहुं आहे सभिनी खे यादि कयो वेंदो आहे ऐं ईद जे ॾींहुं यादि रहंदी आहे का न का शइ जेके असांजे गुज़री चुका आहिनि दोस्त अलाह पाक उन्हनि खे जन्नत नसीब करे सो हिकु ॿ ईद अहिड़ी हुई जेका तमामु ख़ुशीअ जी हुई ऐं उहे ख़ुशी जा लम्हा न विसरंदा आहिनि अॼु बि यादि न असांखे बिल्कुलु हुया बिल्कुलु हुया वाह वाह ज़ामिन ज़िंदगी में हेतिरा साल 16-17 सालनि में कहिड़ा दोस्त ठहिया सभु सुठा दोस्त आहिनि माशाल्लाह मतिलबु हिकिड़ा हूंदा आहिनि हिकिड़ा रूहानी दोस्त हूंदा आहिनि जेके ॾुख ऐं सुख जा साथी हूंदा आहिनि न त दोस्ती अॼुकल्ह आहे ई मतिलबु आहे त जेकॾहिं दोस्ती जेका ॾुख ऐं सुख जो साथी आहे ऐं उहो यार आहे जेको हर वक़्तु असांजे मथां पंहिंजी ज़िंदगी वार थो करे छॾे त अहिड़ो यार अहिड़ो को दोस्त आहे हा, मुंहिंजा ॿ टे दोस्त आहिनि अहिड़ा ई आहिनि कहिड़ा आहिनि नाला खणो नाला आहिनि सभु जेके बि ॾिसनि फीमेल खां सभु अलावा मर्दनि जी ॻाल्हि पियो कयां जेके बि ॾिसनि पिया मुंहिंजा दोस्त आहिनि सभु मां कंहिंजो बि स्पेशल नालो न खणा सियासी बयान ॾींदो आहे न ज़ामिन इन में पोइ मां रखाई वेंदी नालो खणबो त ज़ाहिर थी केर पवंदो बि न। का ॾुख करे विझे हा। मतिलबु को बि ॾुख करे नालो विझे। खणंदो त ज़ाहिर थी पवंदो इन करे नालो न आहे खणो दोस्त सम्झी विया हूंदसि हा न बसि सम्झी वञनि अच्छा हा पोइ बसि हाणे पाण मोकिलायूं था प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी उन जॻह ते पहुचण वारो आहे जिथे पाण मोकिलाईंदासीं नाज़रीन खां पर वेंदे वेंदे तव्हां ॿिन्ही खां हिकिड़ो मैशअप ज़रूरु ॿुधंदासीं जेको ख़ुशी वारो हुजे माहौल ज़बरदस्त हुजे त पाण तव्हांखे ॿुधंदासीं पर आख़िर में वेंदे वेंदे ईद जे हिन पुरमुसरत मौक़े ते को मैसेज फतेह तव्हांजे तरफ़ां थी वञे नाज़रीन जे लाइ मैसेज इहो आहे त ज़िंदगी अलाह पाक जी नेमत आहे ज़िंदगी अलाह पाक जी नेमत आहे हिन ज़िंदगी खे मोहबत सां गुज़ारियो वाह वाह प्यार सां गुज़ारियो इहो मैसेज आहे सभिनी जे लाइ मैसेज हा त अॼुकल्ह जेको ॿुधां पियो फ़ोन करण महिल टीवी खोलण महिल हथनि खे 20 सेकेंड ताईं धो ऐं जेको आहे सो नक ऐं कन खे ढकियो ऐं सैनिटाइज़र हणो उहो त ॿियनि जो मैसेज आहे तव्हांजो मैसेज छा आहे इहो ई अॼुकल्ह यादि थी इहो ई यादि थी वियो आहे मतिलबु जंहिंजी पाण बि ख़ुशि रहो ॿियनि खे बि ख़ुशि रखो वेरी गुड ज़बरदस्त नाज़रीन प्रोग्राम वक़्तु हाणे पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त पर वेंदे वेंदे हिकिड़ो मैशअप ॾाढो ज़बरदस्त इन्हनि सेट कयो आहे मास्टर फतेह ऐं ज़ामिन ऐं मां सोचियां पियो न बल्कि मां मूंखे जेको लॻे थो मां जेको एतिरो फील्ड में कमु कयो आहे त हिन हीउ जेको प्रोग्राम थियो आहे अॼु ड्यूट वारो हीउ जेको माहौल ठहियो आहे अहिड़ो मूं अॼु ताईं मज़ो न आहे वरितो ॾाढो मज़ो बिल्कुलु असां बि पहिरियों दफ़ो अदा असां गॾु महफ़िल कईसीं ऐं ॾाढो सुठो लॻो तमामु सुठो थैंक यू सो मच मास्टर फतेह थैंक यू सो मच ज़ामिन Thank you so much. नाज़रीन मां बि वठंदुमि अव्हां खां इजाज़त वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत इहो ई मैसेज आहे अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ त पंहिंजनि जो ख़्यालु कयो पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो ऐं उनखां पोइ ओड़े पाड़े वारनि जो ख़्यालु रखो ऐं ईद जे हिन मौक़े ते उन्हनि माण्हुनि खे न विसारियो जेके बुख ते वीचारा ज़िंदगी गुज़ारनि पिया उन्हनि माण्हुनि ताईं गोश्त पहुचायो उन्हनि माण्हुनि जी मदद कयो जेके बेरोज़गार आहिनि जेके हिन वक़्तु रोज़गार सां न आहिनि लॻा छो त लॉकडाउन थी वई किरोना अची वियो ऐं अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त हीअ सभु शयूं ख़तमु थी वञनि ऐं मालिक साईं असांजे मुल्क जे मथां असांजी क़ौम जे मथां हिन दुनिया जे मथां रहम फरमाए सो हीअ ईद अव्हां सभिनी खे हिकु दफ़ो वरी मुबारक हुजनि ख़ुशि हुजो आबाद हुजो अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त अलाह साईं नेक्स्ट ईयर जेको अचे जेका नई ईद अचे उन में असांजा जेके हाजी आहिनि जेके हज करण लाइ वञनि पिया उहे हज कनि ऐं मालिक साईं खां माफ़ी वठंदासीं ऐं अव्हांखे बि इहो ई चवंदासीं त हर वक़्तु पंहिंजे मालिक खे ॿधायो अलाह साईं खे ॿधायो ऐं उन्हनि माण्हुनि जो पीछो छॾे ॾियो उन्हनि माण्हुनि जी सोच छॾे ॾियो जेके माण्हू अव्हांजा न आहिनि तव्हां
ख़ुशियूं विरायो मोहबत विरायो ऑटोमेटिकली तव्हांजी ज़िंदगी सुठी थी वेंदी। सो मूंखे मुंहिंजी टीम जा नाला मां ज़रूरु वठंदुमि, आख़िर में हमेशह वठंदो आहियां। अमानुल्लाह कैमरामैन ऐं आमिर भाई साउंड ते, ऐं उन सां गॾु गॾु शोभी भाई, हैरी भाई, ऐं जेको आहे इनायत आहे, अशफाक महर मुंहिंजे प्रोग्राम जो डायरेक्टर, नौमान अली किंग, ऐं अमीर चांडियो, आबिद महर, ऐं ख़ादिम मेतलो, एजाज़ चना MCR में, ऐं ज़िशान मेकअप आर्टिस्ट, सभिनी खे दुआउनि में यादि रखंदा ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा आहियूं। उन सां गॾु गॾु स्पेशली मुंहिंजो प्यारो, मुंहिंजो दिलि वारो, मुंहिंजो सुहिणो, ऐं अॼु रियली जेको अॼु प्रोग्राम जेको मूं कयो आहे, इन में जेके गाना हलिया, जेका शाइरी हली, उन माण्हूअ खे ई मूं सोचियो पिए। असांजो जेको कशिश TV जो प्रोडक्शन हेड आहे काशिफ़ अली आगाणी, उनखे बि दुआउनि में यादि रखिजो। ऐं इहा ई दुआ आहे त अल्लाह साईं सभिनी खे पंहिंजे बचड़नि सां गॾु, पंहिंजे प्यारनि सां गॾु ख़ुशि ऐं आबाद रखे। त पोइ पाण हलूं था मैशअप जी तरफ़। लव यू ऑल, टेक केयर, अल्लाह हाफ़िज़ जी। मुंहिंजो सजणीअ जीअं तारनि में आ चंड, मिसरी तोड़े खंड, तब मट न भाया राजा भाई जे। बाबा सोना तुझो सिंगार, तुझी गिचिया में सोनो हार। बाबा सोना तुझो सिंगार, तुझी गिचिया में सोनो हार। मुझो यार बले बले, ओ बले बले बले, दिलदार बले बले, ओ बले बले बले। ओ बाबा सोना तुझो सिंगार, तुझी गिचिया में सोनो हार। जो यार बले बले, ओ बले बले बले। ओ वेठो साम्हूं जी तोखे ॾिसंदो रहां, ॾिसी तोखे मिठा मां त खिलंदो रहां। वेठो साम्हूं जी तोखे ॾिसंदो रहां, ॾिसी तोखे मिठा मां त खिलंदो रहां। ओ चरिया चरिया मुझे दिल चरिया, चरिया चरिया मुझे दिल चरिया। चरिया चरिया जाने तो की केड़ी खबर, बेटा तो की केड़ी खबर, सोना तो की केड़ी खबर, राजा तो की केड़ी खबर। बाबुले जीरे शिम बिमाले वशमल्ले, बाबुले जीरे शिम बिमाले वशमल्ले। बिमले में चंकी बया, बिमले में नजर बया, बिमले में चंकी बया, बिमले में नजर बया। बाबुले जीरे शिम बिमाले वशमल्ले, ले शीर शिम बिमाले वशमल्ले। मोतिया दाणो हिकड़ो माण्हू मोतिया दाणो आ माण्हुनि में हिकु माण्हू जेकी अवी बि ॼाण सुञाणो, जेकी मोड़ी जो दाणो, जीजी अखियुनि आ पुठो सुमुखे आ मिठो, जीजी अखियुनि आ पुठो सुमुखे आ मिठो। अजो की रात रही पौत मुंहिंजी दिल थी घुरे, ओ मुंहिंजी दिल थी घुरे, जाने को केर जिए केर मरे, ओ थी न परे। अजो की रात रही पौत मुंहिंजी दिल थी घुरे, ओ मुंहिंजी दिल थी घुरे। लेला वो लेला, लेला वो जानी, लेला वो अल्ले, लेला वो लेला बेहतर बरा सैला मिजाजी, लैला मिजाजी, लैला मिजाजी, लैला। अधु मुझो पारो चोथो दिल ने छोरिए जो अम्मा लेड़ो, ओ भेनर मुझो पारो चोथो दिल ने छोरिए जो अम्मा लेड़ो। मालो डा हिंदोरो, मालो डा हिंदोरो, मालो डा हिंदोरो, मालो डा हिंदोरो। मोर जहिड़ो पिरी मुंहिंजी दिल वियो खणी, मोर जहिड़ो
दिल वियो खणी हो मोर चेहरो पीरी ओ मुझे दिल वियो खणी वारे वा मुंहिंजो लॻी कबूतर डले ओ बहाड़े वा सोना लगदा है अली वाला प्यारा लगदा है अली वाला किसे भी मैदान विचों जा पुछ ले नयो भजदा है अली वाला सोना लगदा है अली वाला सोना लगदा है अली वाला प्यारा लगदा है अली वाला अली मौला मौला अली मौला 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 झनन झनन तेरी नौबत बाजे झनन झनन तेरी नौबत बाजे झनन 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 तेरी नौबत बाजे ओ नाल बजे घड़ी आल भला झूलेलाल सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर हुसैनी लाल कलंदर सीध सरदार कलंदर अली दम दम देन हो लाल मेरी पत्ते रखियो भला झूलेलाल ओ लाल मेरी रखियो भला झूलेलाल सिंधुड़ी दा सेवणी दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर सीध सरदार कलंदर अली दो पीरा वे पीरा तेरा रुतबा वली है पीरा में पीरा तेरा रुतबा वली है ओ पीरा वे पीरा पीरा वे पीरा पीरा वे पीरा पीरा वे पीरा ओ पीरा वे पीरा तेरा रुतबा वली है लकब है बुल्ला तेरा नाम अली है नाम अली बेड़ा पार लगा झूलेलाल ओ नाम अली हो नाम अली बेड़ा पार लगा झूलेलाल सिंधड़ी दा सेवड़ी दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर सैयद सरदार कलंदर अली दम दम दे अंदर दमादम 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 मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर मस्तो मस्त कलंदर लाल मस्तो मस्त कलंदर लाल मस्त कलंदर 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 सगी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर कलंदर भाग कलंदर अली दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर कलंदर मस्त 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 हो लाल मेरी पत्ती हो लाल नजीबा लजीबा